तवाई असांजी निस्बत ऐं ताल्लुक़ 1,24,000 नबियन जे सरदार इमामुल अंबिया खातमुर रसूल हुजूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिब क़यामत जे ॾिहाड़े इंसान कई उठंदा पर हिकड़न जो ताल्लुक़ हज़रत आदम अलैहिस्सलाम सां हूंदो। आदम अलैहिस्सलाम जे उम्मत मां उन्हनि खे सॾियो वेंदो। के हज़रत नूह अलैहिस्सलाम जे इत्तिबा ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे निस्बत ऐं ताल्लुक़ सां उन्हनि खे सॾियो वेंदो त हे नूह अलैहिस्सलाम जी उम्मत आ, हे दाऊद अलैहिस्सलाम जी उम्मत आ, हे इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्मत आ, हे मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत आ, हे ईसा रूहुल्लाह जी उम्मत आ। पर तहां ई असां ज़माने जे लिहाज़ सां सफ़ा पोइते हूं, ज़माने जे लिहाज़ सां पोइते हूं, पर तहां ई असांजो ताल्लुक़ ऐं निस्बत हिन क़ुरान जे ज़रिए सां, कलमे जे ज़रिए सां, दीन इस्लाम जे ज़रिए सां पूरे कायनात जे सरदार मुहम्मदुर रसूलुल्लाह साहिब अगरचे खतादार हूं, ऐबदार हूं, गुनाहगार हूं, पर क़यामत जे ॾिहाड़े असांखे सॾियो वेंदो हे मुहम्मदुर रसूलुल्लाह जी उम्मत आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कुरान मजीद में रब्बे ज़ुल जलाल तहांजी तारीफ़ कई आहे। अल्लाह तो फरमाए तो कुंतुम खैर उम्मतिन, तहां समूरे उम्मतुन में भले में भली उम्मत आहियो। नालो रब कंहिंजो कोन थो खणे। कुंतुम खैर उम्मतिन, तहां समूरन खां बेहतरीन उम्मत आहियो। पोइ अल्लाह भी तहांजी तारीफ़ करे। अल्लाह जो रसूल फरमायो त मां समूरन नबियन में आखिरी पैगंबर, मुझी उम्मत आखिरी उम्मत, मां समूरन नबियन जो सरदार, मुझी उम्मत क़यामत जे ॾिहाड़े समूरे उम्मतुन खां भले में भली उम्मत समूरन जो सरदार। मुंहिंजा अज़ीज़ साथी, तहां ई असांजो ताल्लुक़ अल्लाह जे रसूल सां आहे, तहां ई असांजी निस्बत उन पैगंबर सां आहे, तहां ई असांजो ताल्लुक़ उन अल्लाह जे रसूल सां आहे जेको पूरे दुनिया जो मक़सूद आ, पूरे दुनिया जो मतलूब आ, पूरे दुनिया के अंदर जेके भी मखलूकात आहिनि, वो आसमानन में हुजन या जमीन में हुजन, समंदर में हुजन या पहाड़न में हुजन, 18,000 मखलूकात में मुझे कायनात जे सरदार हुजूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इज्जत और शान अल्लाह का बाद में वा अर्श दी मखलूक हुजे, जे जन्नत दी मखलूक हुजे, समंदर और पहाड़न दी मखलूक हुजे, पूरे कायनात जे मखलूक में नबियन जे शक्ल में हुजे, वलियन जे शक्ल में हुजे, सहाबा जे शक्ल में हुजे, इमामन जे सूरत में हुजे, अहल बैत जे सूरत में हुजे, पर मुझे कायनात जे सरदार हुजूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान समूरन खां मथे आहे। मुझा दोस्तो अजीजो, तव्हां असांजो ताल्लुक़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सब्जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज जनवरी महीनो आहे, असां मुसलमान खुश थींदा हूं तबा साल मटियो, साल मटियो। हाने लिखन या न लिखन, अगे लिखंदा आइन माने ईस्वी,
हे साल ईसाइन जो आ तहां असांजो साल न आहे। मुसलमाननि जे साल जी शुरूआत मुहर्रम जे पहिरें तारीख़ खां आहे। मुसलमाननि जे साल जी शुरूआत हिजरत खां आहे। ऐं तहां पंहिंजे आबाओ अजदाद मन तहां पंहिंजे दीनी खानदान खे ॾिसो त इख्तिताम ज़ुल्हज में आहे। ज़ुल्हज जे महीने जे 10 तारीख़ ते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम मीना जे मैदान ते अल्लाह जे हुक्म जे मुताबिक पंहिंजे पुट इस्माइल खे कुर्बान करण जे लाइ तैयार आहे। 18 ज़ुल्हज ते सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आहे। तहां जे साल जी इख्तिताम ते कुर्बानियूं आहिनि। तहां जे साल जे इब्तिदा मुहर्रम जे पहिरीं तारीख़ खां आहे। उन पहिरीं तारीख़ ते मुंहिंजे काइनात जे सरदार पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबनि मां सैयदना उमर फारूक जी शहादत आहे। उहा शहादत भी किथे आहे? मदीने में, मदीने जे मस्जिद में मुसल्ले रसूल ते ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुसल्ले के संभालींदे करे सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फजर जी नमाज पढ़ाईंदे शहीद थो थिए। त मुहर्रम जी पहिरीं तारीख़ भी शहादत आहे। जे 10 तारीख़ ते ॾिसंदो नवासे रसूल पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नवासो सैयदना इमाम हुसैन करबला जे मैदान ते हिन क़ुरान जे हिफ़ाज़त कंदे पंहिंजे बच्चन खे शहीद थो करे। मुसलमानो तहां असांजे साल जी इख्तिताम भी शहादत आहे त इब्तिदा भी शहादत आहे। मुसलमान खुश थो थिए ईसाइन जे तरीक़े ते। बाबा ये ईसाइन जो तरीक़ो आहे, तो जो तरीक़ो न आहे। यो ईसाइन जे साल आहे, तहां असांजो साल थोड़ी आहे। मुंहिंजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह जो रसूल फरमायो त तहां ईसाइन जी यहूदिन जी ताबेदारी कंदो। पाण फरमायूं त एतिरे क़दर तहां ताबेदारी में हलिया वेंदो जेकॾहिं को ईसाई को यहूदी कंहिं जेकॾहिं नांग जे बिरण में हलियो वञे त मुसलमान उते भी घुट हणण जे लाइ तयार हो। मुंहिंजा अज़ीज़ साथी त असां काइनात जे सरदार हुजूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ ऐं निस्बत आहे। 2 नंबर में अल्लाह किताब मोकिलिया, अल्लाह सहीफ़ा मोकिलिया। इब्राहिम अलैहिस्सलाम के रब नंढा किताब ॾिना। हर पैगंबर जे तरफ़ अल्लाह नंढा नंढा सहीफ़ा मोकिलिया। 4 किताब वॾा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह तौरेत ॾिनो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह इंजील ॾिनो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम के अल्लाह ज़बूर ॾिनो। मुसलमानों ये किताब भी पंहिंजे जाइ ते पर हक़ हा। पर मुंहिंजा अज़ीज़ साथियो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तहां असांजो ताल्लुक़ भलारे किताब कुरान मजीद सां करे छॾियो। तहां असांखे अल्लाह किताबनि जो सरदार ॾिनो, तहां असांखे अल्लाह नबियनि जो सरदार ॾिनो। जेकॾहिं मुंहिंजे काइनात जो सरदार हुजूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मुक़द्दस में जेकॾहिं पहुचनि था 1,24,000 नबियनि जी इमामत था कनि, उहो मुंहिंजो पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हज़रत उमर फारूक तौरेत किताब जा वर्क पियो पढ़े। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे अनवर जे अंदर तब्दीली आई, तग़य्युर आयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर खे थो चए, उमर हिते ॾिस त सही अल्लाह जे रसूल जे चेहरे में केॾी तब्दीली आई आहे, तग़य्युर आयो आहे। मुंहिंजा अज़ीज़ साथियो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु नज़र मथे करे महबूबे दो जहान जे चेहरे खे था ॾिसनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो अनवर मुतग़य्यर थियो आहे, ॾाढो लाल थी वियो आहे। पाण फरमाई त उमर हे त तौरेत किताब आहे। जेकॾहिं साहिब तौरेत मूसा अलैहिस्सलाम ज़िंदा हुजे हा पोइ भी मूं मोहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी करियां। हे किताबे तौरेत जंहिं नबी ऐं जंहिं पैगंबर ते तौरेत नाज़िल थियो, साहिबे तौरेत मूसा जेकॾहिं ज़िंदा हुजे हा त भी मूं मोहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी करियां। मुंहिंजा अज़ीज़ साथियो अल्लाह इहो मंज़र बैतुल मुक़द्दस में करे ॾेखारियो। 1,24,000 नबी उन मैदान ते गॾु थिया।
इमामुल अंबिया खातमुल अंबिया पाक पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह जनी उन मैदान ते बैतुल मुकद्दस में पहुंचन था सब अल्लाह जा नबी कतार लगी करे लगाए करे सिफुन में था बीहन आने मुसल्लो के संभाले हजरत जिब्रील जेको नूरानी मखलूक जो सरदार है वो जिब्रील मुंह मोहम्मद मुंह पैगंबर मुंह अल्लाह दे मुझे महबूब दो जहान पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो उन रात न पूरी जिंदगी खिदमत में आहे हजरत जिब्रील अर्ज तो करे तकद्दम या रसूल अल्लाह फसल्ली ओ मुझा महबूब मुसल्लो तू संभाल आदम भी तू जो जमायती है ते ईसा भी तू जो जमायती है ये तुझे पुठिया नमाज पढ़े ये सब मुझे महबूब दो जहान पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठिया बीही करे नमाज पढ़े जेकने तहां अल्लाह जे नबियन का पुछा कंदो तहां के जुबाने हाल से जवाब दींदा आई सबूरन नबियन नमाज पढ़ी आ नमाज जणी के अज मुसलमानन ते माफ आ इं तो लगे नमाज मुसलमानन ते फर्जी कोने मर्द भी आजाद औरतूं त आजाद राग चवण जे लाइ औरतुन के जेकॾहिं 80 साल जी कुराड़ी हुंदी न समूरन खां अॻु में शेरन जे लाइ शादी जे मौके ते समूरन खां अॻु में पर नमाज जे लाइ पुछा कंदे न अब्बा नमाज जे लाइ गोडन में सूर नमाज जे लाइ पेट में सूर नमाज जे लाइ मथे में सूर नमाज जे लाइ मथे में चक्कर नमाज जे लाइ हयाम में तब्दीली साईं मां भी ही न छो सका ओ मुसलमानो 1,24,000 नबियन को भी अल्लाह जो एड़ो नबी ना है जो को नमाज न पढ़ियो सब अल्लाह जा नबी नमाज पढ़ियो अथनि वो हर कंहिंजे नमाज जो अंदाज़ पंहिंजो आहे मुंहिंजा अज़ीज़ साथियो जेकॾहिं अल्लाह जे नबियनि खां तव्हां पुछा कंदो त आदम तो भी नमाज़ूं पढ़ियूं नूह अलैहिस्सलाम तो भी नमाज़ूं पढ़ियूं दाऊद अलैहिस्सलाम तो भी पंहिंजे वक़्त में नमाज़ूं पढ़ियूं सुलेमान तो भी पंहिंजे वक़्त में नमाज़ूं पढ़ियूं मूसा कलीमुल्लाह तो भी नमाज़ूं पढ़ियूं हज़रत ईसा रूहुल्लाह तो भी नमाज़ूं पढ़ियूं तव्हां पंहिंजे उम्मतुनि खे पढ़ायो अॼु हिन मेराज जे रात ते इमामुल अंबिया खातमुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह जे इक़्तिदा में ऐं उन जे पुठियां तहां नमाज पढ़ी है तहां हज़ारन सालन में नमाज़ूं पढ़ी हुई बुझायो उन नमाज़न में मज़ो आ या अज बिन रकातुन में मज़ो आ मुहम्मदुर रसूलुल्लाह जे पुठियां जे अल्लाह जे नबियन का पुछा कंदो तो उन तहां जिंदगी में सब नमाज़ूं पढ़ी हुई उन नमाज़ुन में लुत्फ ऐं मज़ो आ या मुहम्मदुर रसूलुल्लाह सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां जेके तहां नमाज़ूं पढ़ियूं नमाज पढ़ी आ एक रात बरकातूं उन में लुत्फ आ उन में मज़ो आ उन में हलावत आ मुसलमानो घर में नमाज पढ़ंदो नमाज़ी के फर्क महसूस थींदो मस्जिद में नमाज पढ़ंदो फर्क महसूस थींदो जामे मस्जिद में नमाज पढ़ंदो अन्या फर्क महसूस थींदो पर बैतुल्लाह में नमाज पढ़ंदो उते ॿियो फर्क आहे मदीने में नमाज पढ़ंदो त अन्या फर्क ॿियो महसूस थींदो या आहे कि न कोन कॾहिं मदीने विया हो मक्के विया हो लुत्फ वरतो था पर काबे का पहले थींदो नमाज में फर्क आ काबे के वेझो थींदो नमाज में फर्क आ मस्जिद नबी का बाहर नमाज पढ़ंदो उन नमाज में फर्क आ पर जे कनी रियाजुल जन्नत में नमाज पढ़ंदो पहलू रसूल में गुंबद खजरा जे पाछे में नमाज पढ़ंदो उन नमाज में भी फर्क आ विख विख जो फर्क आ हाने हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे वक्त में नमाज पढ़ियो सब नबियन पंहिंजे वक्त में नमाज पढ़ियो पर हिक रात उहा भी आई जो बैतुल मुकद्दस में कायनात जे सरदार मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नमाज पुठियां पढ़ियो अल्लाह जे नबियन खां पुछा कयो अल्लाह जा पैगंबर नबी तहां बुधायो आया केड़े नमाज में मज़ो आ पंहिंजे जुबाने हाल सा सब अल्लाह जा नबी चवंदा उन रात में मुहम्मदुर रसूलुल्लाह जे पुठियां जे नमाज में मज़ो हो पूरी जिंदगी नमाज में एड़ो मज़ो कोन मुझा अज़ीज़ साथियों कुरान तो हर को पढ़ंदो पर हर कंहिंजो मज़ो पंहिंजो मां कुरान पढ़ा तो तव्हां उथी हलिया वेंदो कारी इमदादुल्लाह पढ़े तो तव्हां झूमंदव पर जेकॾहिं अरब जा कारी पढ़नि त अञा तव्हां में लुत्फ ऐं मज़ो ईंदो ईअं आहे कि न कोन्हे बा मुंहिंजा अज़ीज़ साथियों जेकॾहिं अल्लाह जे नबियन खां जेकॾहिं पुछा कंदो तव्हांखे ईअं ई चवंदा सॼी ज़िंदगी जी इबादत हिक पासे आहे पर उन रात जूं ॿ रकातूं उन जहिड़ियूं रकातूं असांखे मिलियूं कोन्हनि मुंहिंजा अज़ीज़ साथियो पोइ अंदाज़ो लॻायो त अबू बकर सिद्दीक़ सॼी ज़िंदगी महबूब जे पुठियां नमाज़ पढ़ियो अबू बकर सिद्दीक़ जीअं कलमो पढ़ियो
तियां अबू बकर सिद्दीक पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं, उमर फारूक तियां कलमो पढ़ियो, तियां महबूब दो जहान पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं, जियां हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु कलमो पढ़ियो, महबूब जे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं, जियां हज़रत अली साईं कलमो पढ़ियो, महबूब दो जहान जे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं, केतिरा साल नमाज़ पढ़ियूं त उन्हनि केॾो लुत्फ़ ऐं मज़ो हासिल कयो। उनजो नतीजो ई हुआ अज अबू बकर भी उते आ जितो मुझे महबूब आराम फरमाए, अज उमर भी उते आ जिते महबूब तो जहान आराम फरमाहिन। अब तहां ये सब बहराड़ी आहूं, बन्नी के पानी दींदा हूं, पानी दींदा हूं कणिक के, पर हाणे ॿियनि गाह उभड़ के भी पानी अचे वेंदी आहे, करो कोन ईंदी आहे, ॿिया भी सावा थींदा आहिनि, करो कोन थींदा आहिनि, गाह भी साओ थी वेंदो आहे। पानी तहां असां ॾींदा आहियूं कंहिंखे, कणिक खे, ख़र्च उन ते कंदा आहियूं, भाण उन खे ॾींदा आहियूं, सोलर उन जे करे हलाईंदा आहियूं, तेल उन जे करे हलाईंदा आहियूं, पर पानी जे करे मज़ो हुननि खे बि ईंदो आहे। हे बि सावा, हो बि सावा, अल्लाह जे तरफ़ां गुंबद ख़ज़रा जे मथां हर वक़्त में रहमतूं पई थियूं नाज़िल थियनि, उहे रहमतूं जीअं मुंहिंजे महबूब जे मथां तीअं अबू बकर उमर जे मथां। मुझा दोस्तों अजीजो, असां अहले सुन्नत वल जमात उलमाए देवबंद जो अकीदो आ गुंबद ख़ज़रा जी ज़मीन पूरे दुनिया जे ज़मीन खां अफज़ल ऐं उतमा, गुंबद ख़ज़रा जी ज़मीन सतन आसमाननि खां मथे आ, गुंबद ख़ज़रा जी ज़मीन जन्नत खां मथे आ, गुंबद ख़ज़रा जी ज़मीन अर्श खां भी उन जी इज्जत उतम आला है। पोइ गुंबद ख़ज़रा में मुंहिंजो महबूब तो जहान आराम फरमा थे, या गुंबद ख़ज़रा जन्नत जो टुकड़ो आहे, त उते अबू बकर उमर भी सुता पिया आहिनि, उहे भी जन्नत जे टुकड़े में। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, मुसलमान वेचारे पंहिंजे पंहिंजे चेहरे के तो ॾिसे, पंहिंजे चेहरे के ॾिसी करे फ़ैसिलो कंदो आहे। मुझे कायनात जे सरदार हुजूर अनवर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अबू बकर फिल जन्ना, उमर फिल जन्ना, उस्मान फिल जन्ना, अली फिल जन्ना। ॾहनि सहाबनि खे मुझे महबूब दो जहान फरमाइनि था, अबू बकर भी जन्नत में, उमर भी जन्नत में, उस्मान भी जन्नत में, अली भी जन्नत में। ॿियनि फरमायो हा कदा नुबसु यौमल क़यामत, पाण फरमाई त मां विच में हूंदुमि, हेॾो अबू बकर हूंदो, हेॾो उस्मान हूंदो, असां टेई ॼणा गॾिजी करे उथंदासीं। यो ताल्लुक छाजे करे थियो, या इज्जत व अज़मत छाजे करे थी, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सां ताल्लुक जे करे थी। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, तहां ई असां बि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते कलमो पढ़ियो आहे। हिकु हदीस तव्हांखे ॿुधायां, इंशाअल्लाह तव्हां ख़ुशि थींदो। दुरूद पढ़ो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां तहां फितने जे ज़माने में हूं, मोबाइल जो ज़मानो आहे, टीवी जो ज़मानो आहे, डिश जो ज़मानो आहे, हे लॻो पियो। हे असां मौलविन खे बि कोन थो छॾे, बुज़ुर्ग वेचारा भी चई 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 थकिजी पिया, हिन असांजी बि जान न छॾी। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, एॾो पुरफितन दौर आहे, फितने जो ज़मानो आहे। अहिड़े ज़माने में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे फरमायो, सहाबा ॿुधायो तहां कंहिंजे ईमान ते ताजुब था कयो, वाह जो ईमान अथसि। समझो था, हे सभु आलिम आहिनि, हे सम्झंदा, तहां समझो, समझो था। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खां था पुछा था, सहाबा ॿुधायो तव्हां कंहिंजे ईमान ते ताजुब था कयो, वाह जो हिन जो ईमान आहे। अब चइबो आहे न, वाह जो हिन जो बंगलो आहे, वाह जी हिन जी गाॾी आहे। जीअं जेका शइ भली हूंदी त उते वाह जो लफ़्ज़ इस्तेमालु कबो आहे, ताजुब कबो आहे। बहितरीन बनी आहे, बहितरीन पोख आहे, बनी बनी सां आहे, पर हिन जी तारीफ़ थिए थी, हुन जी तारीफ़ न थिए थी। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, सहाबनि जवाब ॾिनो, साईं मलाइकनि जे ईमान ते ताजुब आहे। मुंहिंजे हुज़ूर फरमायो त न, मलाइकनि ईमान आंदो त कहिड़ो कमाल आहे। मलाइक त जन्नत खे पंहिंजे अखियुनि सां था ॾिसनि, अल्लाह जे नूरानी तजल्लिया खे ॾिसनि था। मलाइकनि जे अंदरि गुनाह जो को तसव्वुर ऐं ख़्याल न आहे। रब उन्हनि खे
उन जे ईमान ते ताजुब कोन्हे। ॻाल्हि सम्झो। पोइ अल्लाह जे सहाबनि छा जवाब ॾिनो? चई साईं तव्हां पैगंबर नबियनि जे ईमान ते हैरत आहे, ताजुब आहे, वाह जो इन्हनि जो ईमान आहे। पाण फरमाई त अल्लाह जे नबियनि जो त ईमान आहे, पर उन ते ताजुब नथो करे सघे, छो त अल्लाह बि पैगंबरनि खे इन जे लाइ पैदा कयो आहे। मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह इन जे लाइ ईमान जे लाइ पैदा कयो हो। अल्लाह समूरन नबियनि खे इन ईमान जे लाइ पैदा कयो आहे। अल्लाह जे नबियनि सां वहीअ जे ज़रिए सां, ॿिए ज़रिए सां, इल्हाम जे ज़रिए सां अल्लाह जो ताल्लुक़ पंहिंजे नबियनि सां डायरेक्ट आहे, वास्तो आहे, ॻाल्हाइण आहे, बार बार वहीअ मोकिले उन जी रहनुमाई करे। तंहिंजे करे उन्हनि जे ईमान ते बि एॾो ताजुब न आहे, छो त अल्लाह पंहिंजे पैगंबरनि खे बि इन मक़सद जे लाइ बनायो। सहाबन अर्ज कियो साईं पोइ असां सहाबा जी ईमान, असांजो ईमान वाह जो ईमान आहे। पाण फरमाई त न, तव्हांजे ईमान ते बि ताजुब न आहे, छो त तव्हां मूं मुहम्मद रसूलुल्लाह जे हथ ते बैयत कयो अथव। मुंहिंजे मथां वही नाज़िल थिए तव्हां ॾिसो था, मुंहिंजे अखलाक खे तव्हां ॾिसो था, मुंहिंजे मौजिज़ात खे ॾिसो था। तव्हां ॾिठो त मां आंगुर जो इशारो कयो, टंड अधु थी वियो। हुदैबिया जे मक़ाम ते सहाबा पानी खणी था अचनि, साईं पानी कोन्हे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटे में पंहिंजो हथ मुबारक रखे छॾियो, आंगुरनि जे विचां पानी बुंभड़े करे निकिरे पियो। अखियुनि सां सहाबनि ॾिठो, पानी पीतो बि सही, ऐं उन खां बाद में थलियूं भरे खणी विया। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, उलमाए जो बंदो अक़ीदो आहे, महबूबे जो जहान पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आंगुरनि जे विचां जेको पानी निकितो आहे, ज़मीन जे पाणीअ खां बि उत्तम ऐं आला है, ज़मज़म जे पाणीअ खां बि अफ़ज़ल आहे, जन्नत जे चइनि नहरुनि खां बि इहो पाणी अफ़ज़ल ऐं आला थिए। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा। जन सहाबन पीतो तो उन्हनि खे बाहि छो अंदी? जन सहाबन पानी पी, उहो पानी जेको महबूब जे जिस्म मां निकिरे, वो पानी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आंगुरनि मुबारकनि जे शाखुनि मां निकिरे, वो पानी अबू बकर पिए, वो पानी तलहा पिए, वो पानी ज़ुबैर पिए, वो पानी सहाबा पियनि। असांजो ईमान अक़ीदो आहे जंहिं पाणीअ खे सहाबा पीतो आहे उहे जहन्नम खां त परे हिन, पर उनजा शागिर्द बि जहन्नम खां परे। नारे तकबीर, नारे जो आवाज बुलंद अचणु खपे। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा। पाण फरमायूं तव्हां त मौजज़ा अखियुनि सां था ॾिसो, मां क़ुरान पढ़ां थो, तव्हां ॿुधो था, केॾो लुत्फ़ हूंदो, केॾो मज़ो हूंदो। पाण फरमाई तव्हांजे बि ईमान ते हैरत न आहे। हाणे सहाबा था अर्ज़ कनि त महबूब भला तूं बयान कर, उहो ईमान कंहिंजो जंहिंजे ईमान ते हैरत कजे। पाण फरमाए त उहे मुंहिंजा उम्मती फसाद जे ज़माने में, जंहिं ज़माने में दीन ते हलनि, हथ में टांडा झलनि, जंहिं ज़माने ते सुन्नत ते हलनि, पाण सां वैरी पैदा करनि, जंहिं ज़माने में क़ुरान जो नालो वठनि, पंहिंजे लाइ दुश्मनी पैदा करनि, उन ज़माने में जेके ईमान आणींदा उनजो ईमान हैरत जहिड़ो ईमान आहे। अल्लाह उहे ईमान तव्हां असांखे नसीब कयो आहे। न अल्लाह ॾिठऊं, न अल्लाह जो रसूल ॾिठऊं। क़ुरान ॾिसी करे ईमान आंदऊं, अल्लाह जे रसूल जूं हदीसूं ॾिसी करे ईमान आंदऊं। मुंहिंजे महबूब फरमायो उहे मुंहिंजा उम्मती जेके फितने जे ज़माने में मूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन खे वठंदा, इहो दीन ईमान आला कजे। दुआ आहे त अल्लाह रब्बे ज़ुल जलाल बशीरत कड़ न कर, चुप करे वेही रह। हाणे असांजो वक़्तु आहे, तुंहिंजो वक़्तु न आहे। हा मुंहिंजा अज़ीज़ साथी, इहो ईमान आख़िरी ईमान अल्लाह तव्हां ई असांखे नसीब कयो आहे। तंहिंजे करे हींअर मूंखां बाद में महिमान ख़ासि मौलाना मोहम्मद इब्राहिम साहिब जो तफ़सीली ख़िताब थींदो। सभु साथी वेहनि, सुहिणो क़ुरान पढ़ंदो आहे, उनजो अबो बि भलो क़ुरान पढ़ंदो हो। मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहिब
सॼे सिंध जे अंदरि हलंदो हो। अल्लाह अॼु हुनजे फर्ज़ंद खां बि उहो सुरीलो आवाज़ रब जे तरफ़ां ॾात आहिनि। अल्लाह उहा ॾात ॼण की उनजे वरी औलाद में रखे छॾियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ अहिड़ा मौक़िया घटि मिलंदा आहिनि। दुआ आहे त अल्लाह रब्बे ज़ुल जलाल हिन शादीअ खे बि बाबरकत बनाए ऐं क़ुरान जे हाफ़िज़ खे बि अल्लाह ताला हिफ़्ज़ जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। असांजो बशीर साहिब